अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सब करके रहता हूँ। तो दोस्तों अॼु असां तव्हां लाइ फेसबुक जूं कुझु सेटिंग्स खणी आया आहियूं जंहिंमें तव्हां पंहिंजी फेसबुक जी फ्रेंड लिस्ट, कॉन्टेक्ट नंबर, पंहिंजी ईमेल ID, पंहिंजा फ़ोटूज़ वग़ैरह पर्सनल फ़ोटूज़ हाइड कीअं करे सघो था। तो दोस्तों अहिड़ा जदीद दौर थी वियो आहे, हर को तक़रीबन फेसबुक ते आहे। तो दोस्तों फेसबुक जी ID त तक़रीबन हर दोस्त ठाहे वठंदो आहे, पर इन्हनि सेटिंगनि जे बारे में कंहिंखे बि ख़बर न आहे हूंदी। तक़रीबन घणनि दोस्तनि खे ख़बर न आहे हूंदी त असां पंहिंजी जेको आहे सो फ्रेंड लिस्ट वग़ैरह हाइड कीअं कयूं। त दोस्तों वीडियो मुकमिल ॾिसिजो, तव्हांखे जीअं सेटअप बाय सेटअप सम्झाए सघूं त तव्हां पंहिंजी फ्रेंड लिस्ट कीअं हाइड कयो। तो दोस्तों हे जेके 3 लाइन्स मथां 3 लाइनियूं अची रहियूं आहिनि साॼे पासे, सभ खां पहिरियां तव्हां इन्हनि खे क्लिक कंदव। इन्हनि खे क्लिक करण खां बाद में तव्हां अंदरि सेटिंग में वेंदव। हिते हेठि सेटिंग जो ऑप्शन नज़र अची रहियो हूंदो, तव्हां उन खे क्लिक कंदव। उन खां पोइ तव्हांखे हे प्राइवेसी सेटिंग में अचिणो आहे। लिखियो पियो आहे प्राइवेसी सेटिंग कंट्रोल who can use your post and contact as well as so as who can search for you। इन खे तव्हांखे क्लिक करिणो आहे। हिन में अची करे तव्हांखे हिन में अर्शे तव्हांखे मिली सघे थी। लिखी रहियो आहे यू कैन सी यूर फर्दर पोस्ट है पब्लिक लॻो पिया। यू कैन सी द पीपल पेज एंड लिस्ट इज यूर फॉलो। हिते अर्शे तव्हांजी लिखी पई आहे फ्रेंड लिस्ट रिक्वेस्ट यू कैन सी यूर फ्रेंड लिस्ट। मां पंहिंजी जेको आहे सो फ्रेंड लिस्ट जेको आहे सो लॉक करे छॾी आहे, ओनली में करे छॾी आहे। हिते जीअं सिर्फ़ु मां ई ॾिसी सघां ऐं ॿाहिरियों को बि अकाउंट अचे मुंहिंजे फ्रेंड लिस्ट में वञे ऐं मुंहिंजा फ्रेंड्स वग़ैरह ॾिसे न ॾिसी सघां। ऐं हिते तव्हांखे जेकॾहिं हिते पब्लिक थियलु हूंदो, हिते जेकॾहिं तव्हांखे लॉक करिणो आहे, हिते पब्लिक ते क्लिक थियलु हूंदो, हिते तव्हांखे ओनली मी ते कंदो, तव्हांजी फ्रेंड लिस्ट केर बि कोन ॾिसी सघंदो तव्हां खां अलावा। हिते फ्रेंड्स बि करे सघो था, तव्हांजा दोस्त जेके आहिनि फेसबुक ते उहे ॾिसी सघनि था। पब्लिक जेकॾहिं कंदव पब्लिक थियलु हूंदो पहिरियां, जेकॾहिं हिनखे इहो ई हूंदो त तव्हांजो हर को माना अकाउंट में अची करे तव्हांजे फ्रेंड्स में वञी करे हर को ॾिसी सघे थो। बहरहाल दोस्तों तक़रीबन हिते तव्हांखे मुकमिल सेटिंग्स मिली वेंदी फेसबुक जी, त हाइड वग़ैरह कीअं कजे, ईमेल ID, फ़ोन नंबर, फ्रेंड लिस्ट ऐं ॿियो बि घणो कुझु। तो दोस्तों उम्मीद आहे त तव्हांखे ही वीडियो असांजो पसंदि आयो हूंदो। त जेकॾहिं बि असांजो वीडियो पसंदि आयो आहे त सभ खां पहिरियां असांजो वीडियो शेयर कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं असांजो जेको आहे सो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कयो, जीअं असां हिन खां वधीक तव्हां लाइ बहितरीन वीडियोज़ खणी अची सघूं। त दोस्तों तव्हांजी हिकिड़ी लाइक, हिकिड़ी सब्सक्राइबेशन ऐं हिकिड़ी शेयर असांजे लाइ घणो कुझु करे सघे थी। त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं जेको आहे सो गॾु में बेल आइकन वारे ऑप्शन खे दॿायो, जीअं असांजो हर नयो ईंदड़ वीडियो जो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदो रहे। त दोस्तों मोकिलानी कोन्हे इंशाअल्लाह ताला।